अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, मुल्की सियासी मंज़रनामे ते काफ़ी ॻाल्हियूं जेके आहिनि उहे हिन वक़्तु महवर ऐं मर्कज़ बणियल आहिनि। GIT पंहिंजी प्रोसीडिंग हलाए पई, इमरान ख़ान जे मथां जेको आहे बि जेको आहे उन हवाले सां जेको प्रोसीडिंग हुते इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में हलनि पिया। बजट पेश थी वियो आहे, वफ़ाक़ी सूबनि जा बजट तयारु आहिनि, पर मजमूई तरह जेकॾहिं ॾिसिजे त पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे ते या पाकिस्तान जे इक़्तिसादी मंज़रनामे ते या पाकिस्तान जे मुआशरती निज़ाम ते के जेके चैलेंजिस दरपेश आहिनि उन्हनि चैलेंजिस में का घटिताई का कोताही कान पई अचे। ॿिए तरफ़ असां ॾिसूं था त पाकिस्तान जेको तमामु वॾो उत्साह सां जेको आहे वॾे उकीर सां वञी सऊदी लेड इस्लामिक मिलिट्री अलायंस जेको आहे मेंबर थियो हुयो ऐं राहिल शरीफ़ साहिबु हुते पहुतो हुयो। उते बि असांखे जेको आहे ख़बरूं इहे पियूं अचनि त राहिल शरीफ़ साहिबु शायदि उतां क्विट पियो करे, छाकाणि त जेका कॉन्फ्रेंस थी हुई जंहिंमें डोनाल्ड ट्रंप जेको आहे रियाज़ में अची सभिनी मुस्लमाननि खे इस्लाम जा तौर तरीक़ा सेखारिया हुआ। उन में पाकिस्तान जो वज़ीर आज़म या नवाज़ शरीफ़ साहिबु बि हुते पहुतो हुयो इस्लामी तौर तरीक़ा सिखण लाइ। उनखां पोइ जेको आहे पाकिस्तान खे महसूसु थियो आहे त पाकिस्तान खे उन अलायंस जो हिसो न थियणु घुरिजे। इन्हनि ॿिन्ही मौज़ूअनि ते जेके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं, हिकिड़ो रियाज़ कॉन्फ्रेंस ऐं उनखां पोइ पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी, उनखां पोइ पाकिस्तान जो इंटरनल मसइलो, ही JITs, ही एहतसाब, ही ॻाल्हियूं, ही पंध, पर पाकिस्तान जे आम माण्हुनि जी ज़िंदगी बहितर छो नथी थिए, ऐं उहा बहितरी ॾांहुं वञी बि सघे थी या नथी वञी सघे, ऐं जेकॾहिं वेंदी त उनजा कहिड़ा सबब थींदा ऐं कहिड़ा उहे रस्ता थींदा, ऐं जेकॾहिं न वेंदी त उनजा छा सबब। इन ते मौज़ूअनि ते गुफ़्तगू कंदासूं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे मुल्क मारूफ़ दानिश्वर नामियारे एनालिस्ट एडवोकेट शाह उस्तो साहिब, जो तव्हां सां गुफ़्तगू करण थो वधां। साईं अस्सलाम वालेकुम। उस्तो साहिब, राहिल शरीफ़ चवनि था त वापसि थो अचे, उन जेको आहे जेका सरबराही उनखे मिली हुई इस्लामिक मिलिट्री अलायंस जी, बल्कि मुस्लिम नेटो जंहिंखे चयो पियो वञे, छा सबबु आहे? ये स्पेकुलेशंस त हलन थियूं, अख़बार में भी पढ़ियोसीं, सोशल मीडिया ते भी हुयो, तो शायद राहिल शरीफ़ साहब के जेका हीरोज़ वेलकम एक्सपेक्ट पो करे ऐं जेका अनकंडीशनल ऐं अनक्वेश्चन्ड लीडरशिप जो उनखे शायद आसरो हुयो, ऐं शायद वो समझे पियो त मां उते वञी ऐं जहिड़े तरीक़े सां हिते पॉपुलरिटी इंजॉय कयईं ऐं हिते जंहिं तरीक़े सां मीडिया ख़ासि तौर ते राहिल शरीफ़ साहब खे जेको दर्जो ॾिनो, मुंहिंजे ख़्याल में उते अरब सॻोरा जेके आहिनि उहे जॾहिं कॉन्ट्रैक्ट ते घुराइनि था त पोइ जेको उतां जो तरीक़ाकार आहे ऐं जेके प्रिविलेजिस जंहिं तरीक़े सां उते मुख़्तलिफ़ रियासत खे हलाइण वारनि जे मुख़्तलिफ़ जेके डिपार्टमेंट्स चयो या जेके मुख़्तलिफ़ दर्जा मिलियल आहिनि अमलदारनि खे, उन जे मुताबिक़ ई मिले थी। ऐं मूं पढ़ियो त शायदि जेका हीअ रिसेंटली ट्रंप वारी जेका विज़िट हुई, उन खां पोइ कॉन्फ्रेंस थी रियाद वारी, राहिल शरीफ़ साहब खे चऊं त तव्हां हिन कॉन्फ्रेंस जी सिक्योरिटी बि संभालियो। तो ज़ाहिर आहे हो त इहो न पियो सम्झे, हो त पाण खे फील्ड मार्शल थो सम्झे, त उहो सम्झे थो त मां ज़रब अज़्म जे ज़रिए हिकिड़ो वॾो टर्न अराउंड आंदो आहे पाकिस्तान में, जेको आहे सो वरी बल्कि उहो त चए थो त जेको पेश कयो पियो उन वक़्तु मीडिया जे अंदरि त मिलिटेंसी जे ख़िलाफ़ु जेको ग्लोबल लेवल ते जेका वॉर हले थी पई, उनमें वॾो कंट्रीब्यूशन आहे ज़रब अज़ब जो। हाँ, मतिलबु हो त इहो पोइ ज़ाहिर करे त शायदि मूंखे पूरी दुनिया में एप्रिसिएशन जेका मिली आहे, उनजी जेका उनजो जेको अक्स हूंदो उहो हाणे मूंखे मिडल ईस्ट जे इन मंज़रनामे ते बि दुनिया खे नज़र ईंदो। ऐं मां उते जेको इहो फोर्स आहे उनखे बिल्कुलु इफेक्टिवली लीड कंदुमि। अरब सॻोरा शायदि मुंहिंजे एडवाइस या मुंहिंजे जेका फ़ौजी महारत आहे उन जे अॻियां जेको आहे सो गोॾा टेकींदा। जीअं मां चवंदुसि
तीअं ई हो कंदा, पर उते त बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। उहो सिर्फ़ु अमेरिकन्स खे या यूरोपियंस खे उहो हीउ जेको प्रोटोकॉल हाणे ॾींदा आहिनि। तासुर ॾिनो पियो वञे त शायदि पाकिस्तान ईरान जे मसइले ते जहिड़े सां अरबन उते स्टांस पेश कयो, जहिड़े सां ट्रंप पंहिंजी तक़रीर में कयो, तंहिंजे करे पाकिस्तान पहिरियों ईअं पियो सम्झो त हीउ जेको आहे सिर्फ़ु मिलिटेंसी जे ख़िलाफ़ु अलायंस आहे, मिलिट्री अलायंस आहे, पर हाणे हीउ जॾहिं ईरान खे बि हुन में शामिलु कनि था त पोइ पाकिस्तान हिते पाकिस्तान में तासुर इहो ॾियण जी कोशिशि कई पिया वञे। ईरान खे शामिलु कनि था ईरान ऐं मिलिटेंसी जेका तक़रीरूं थियूं रियाद में, त हीउ जेको अलायंस ठहियो ई ईरान जे ख़िलाफ़ु आहे। हे अलायंस जा जेको मेन एक्सिस आहे उहो इज़राइल ऐं सऊदी अरबिया आहे, ऐं इहे जेके अरब एमिरेट्स आहिनि, कुवैत आहे, कतर आहे, इहे ऐं उन जे पुठियां इजिप्ट बि आहे। इन्हनि सभिनी मुल्कनि हिकिड़ो सुनी अलायंस ठाहियो आहे जेको सूट थो करे ट्रंप खे। ट्रंप जी जेका हिकिड़ी अल्ट्रा राइटिस्ट जेका सोच आहे ऐं जेको हुनजो प्रो इज़राइली जेका हुनजी कमिटमेंट आहे, उहा सूट थी करे तव्हांजे सऊदी जेके जेको शहनशाही घराणो आहे। तंहिंजे करे इहो त हिकिड़ो हाणे हिन ते त को कंहिं क़िस्म जी ॿी राय आहे ई कोन त इहो एंटी ईरान अलायंस आहे, एंटी ईरान या एंटी शिया अलायंस आहे। पर हाणे ईरान सां गॾु जेके देर आहे दुरुस्त आहे वारी पॉलिसी त जेकॾहिं पाकिस्तान में हथु कढे थो त पाकिस्तान त नथो कढे, उहो हथु विझणु कोन था ॾियनि असांखे, असांखे ओतिरी हिमत ॾियनि ई कोन था। छो त हाणे बि रायल शरीफ़ खे त हुननि कयो न, पोइ रायल शरीफ़ छो थो मोटे? ठीकु आहे न, उन्हनि पाकिस्तान खे जॾहिं पाकिस्तान खे हुननि चयो त शामिल आहे। साईं नवाज़ शरीफ़ साहिबु ॿुधो, नवाज़ शरीफ़ साहिबु पंहिंजी जान छॾाइण लाइ, हाणे त ॻाल्हि सॼी साम्हूं अची वई आहे, साल पहिरियों ई जॾहिं तमामु घणो प्रेशर हो नवाज़ शरीफ़ ते त हिनखे एक्सटेंशन ॾे, ऐं राहिल शरीफ़ साहिबु शायदि 3 सालनि जी एक्सटेंशन पोइ चाहे हे साल ई ॾियण लाइ तयारु थी विया हुया। हुन खां पोइ ॻाल्हि ठही कोन, त पोइ हुनखे सऊदी अरबिया जो इहो कॉन्ट्रैक्ट वठी ॾिनो वियो त जीअं हिकिड़ी हुनजी घटि में घटि कॉम्पनसेशन थिए। एक्चुअल त ॻाल्हि इहा हुई, पर जॾहिं उते रियलिटी साम्हूं आई राहिल शरीफ़ साहिब जी, हुन ॾिठो त भई हिते त तमामु घणा फोर्सिस आहिनि ऐं रॉयल फैमिली जेका आहे उहा मुकमिल तौर ते जेको हुननि जी डिफेंस जो जेको पूरी डिफेंस सिक्योरिटी इंटेलिजेंस जा जेके इदारा आहिनि उहे त उनजा जेके शहज़ादा आहिनि उहे पाण हलाईंदा आहिनि। ऐं उते बिल्कुलु जीअं माण्हू मुलाज़िम हूंदो आहे मुलाज़िमत जे अंदाज़ में उते नौकिरी कंदो आहे, हिते त नौकिरी न आहे, हिते त शहनशाही आहे, हिते त किंग मेकर्स हूंदा आहिनि जनरल असांजा। तंहिंजे करे उहो जेको रियलिटी शॉक जेको हुयो उन लाइ शायदि राहिल शरीफ़ साहिबु तयारु न हुयो। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हाणे अच्छा ॿी ॻाल्हि इहा थी आहे त हाणे इहा बि ॻाल्हि क्लियर थी वई त भई इहो अलायंस जेको आहे इहो को पैन मुस्लिम अलायंस कोन्हे, इहो हिकिड़ो पैन सुनी अलायंस आहे अगेंस्ट द ईरान एंड ईरान्स अलाइस। माना हिकिड़ी वरी हिकिड़े नए रीअलाइनमेंट सां ऐं नए इंटरनेशनल स्ट्रेटेजिक पार्टनरशिप सां, जंहिंमें अमेरिका वरी जेको वापसि मोटी आयो आहे सऊदी कैंप में, या सऊदी अरबिया वरी अमेरिका जी झोल में अची वेठो आहे, हिकिड़े नए सिविल वॉर जी भरपूर अंदाज़ में तयारी थी थिए, जंहिंमें अमेरिका जा $110 बिलियन जा जेको आहे सो मिलिट्री हथियार मिलंदा सऊदी अरबिया खे, ऐं प्लस $300 अरब जी कमर्शियल एग्रीमेंट्स थियूं आहिनि। त विन विन सिचुएशन त अमेरिका ऐं वेस्ट लाइ आहे, इज़राइल लाइ आहे। वरी मरंदा केरु मिसकिन माण्हू जेके मिडल ईस्ट जा माण्हू जेके वीचारा जेके जिन पहिरियों हिकिड़ा ख़तरनाक डिक्टेटर्स आहे उन्हनि जे हथां पूरो जेको हथियार कंहिं दौर में अमेरिका ॾिनो पए इराक खे ईरान जे ख़िलाफ़ु रहण लाइ, आख़िर में उहो सॼो हथियार जेको आहे उहो IS दाइश खे हथु अची वियो आहे। त पोइ इहो अमेरिका खे सम्झ में नथो अचे त इहो दाइश वटि एतिरो अमेरिका जे घरां छा थो वञे। सुभाणे इहो 150 अरब या 110 बिलियन जो हिकिड़े धक में हूअं त 500 तक़रीबन $450 बिलियन जो जेको आहे इहो थियो एग्रीमेंट। इज़राइल खे जेकॾहिं तव्हां जंगियूं न कंदो, नॉन स्टेट एक्टर जेकॾहिं पैदा थी वेंदा, एॾो वॾो हथियार नॉन स्टेट एक्टर्स जो मसइलो न आहे, मसइलो इहो आहे त इंटरनेशनल लॉ ख़तमु थी वियो आहे। इज़राइल जी मर्ज़ी पवे थी त पंहिंजा जहाज़ उॾारे सीरिया जे अंदरि बम्बार्टमेंट थो करे। इहे सभु जेके आहिनि सो हाणे मुल्क न रहिया आहिनि, इहे भॻल टुटल इलाइक़ा रहिया आहिनि, मलेशियाज़ रूल थियूं कनि। तंहिंजे करे हाणे इज़राइल खे को भउ कोन्हे। हिकिड़ो इज़राइल ते हमिलो थींदो, इज़राइल 50 हमला कंदो ऐं हिननि खे नीस नाबूद करे छॾींदो।
छाकाणि त जेको थोरो घणो बुश जे ज़माने में बि हुई, ओबामा जे ज़माने में बि, ओबामा जे ज़माने में काफ़ी एरोड थी वियो इंटरनेशनल लॉ, जेका स्टेट जी सोवरेनिटी आहे, जेको नेशनल सोवरेनिटी आहे, जेको इज़राइल में तव्हां ॾिठो त हिन भेरे इज़राइल जूं पार्टियूं जमा थियूं टू स्टेट। उनजी वजह बि आहे, उनजी वजह इहा आहे त इज़राइल जी पॉपुलेशन जेका आहे उहा हाणे आहिस्ता आहिस्ता नेगेटिव थी थींदी वञे। इज़राइली जूस जी पॉपुलेशन नेगेटिव आहे उन्हनि जी, ऐं अरबनि जी जेको आहे मल्टी फोल्ड ग्रोथ आहे। त जेकॾहिं डेमोक्रेसी आहे इज़राइल में, जेको ज़ाहिर आहे उन्हनि जी हिकिड़ी वेस्टर्न, उहो त पाण खे हिन ॻाल्हि ते प्राइड था शो कनि त असां डेमोक्रेसी आहियूं, वाहिद डेमोक्रेसी आहियूं मिडल ईस्ट में। हाणे जेकॾहिं इज़राइल में डेमोग्राफी जो शिफ्ट जेको आहिस्ता आहिस्ता अचे थो ऐं अरब्स जी वञे थी पॉपुलेशन वधंदी, त ऑटोमेटिकली इज़राइल मुस्लिम सॉरी पैलेस्टीनियन मुस्लिम्स जेके आहिनि उन्हनि जी जॾहिं आबादी वञे थी वधंदी ऐं गुज़िरियल मतिलबु कमिंग 20 years 30 years में डिसाइसिवली दे विल आउट नंबर द जूस। पोइ छा थींदो? पोइ इहो थींदो जो ऑटोमेटिकली जेका स्टेट ऑफ इज़राइल आहे, अनलेस त उते पोइ एपरथाइड अचे, जेको एपरथाइड हाणे बि आहे, पर हाणे एपरथाइड जेको आहे उहो मिलिट्री एपरथाइड आहे, सिक्योरिटी एपरथाइड आहे। पोइ त डेमोक्रेट, पोइ त पॉलिटिकल एपरथाइड थींदो जेको साउथ अफ्रीका में हुयो। त कारनि जे लाइ अलॻि हूंदो हो सिस्टम, कारा मेजॉरिटी में हुया पर उन्हनि खे धिके अलॻि करे छॾियो वियो। पोइ इहो मसइलो थींदो, उहो मसइलो अहिड़ो थींदो जंहिंमें इज़राइल मजबूरन हिकिड़े अहिड़े मुसीबत में फासंदो जो हुनजे लाइ ॿियो को रस्तो न बचंदो, या त डेमोक्रेसीअ खे ख़ैरबाद चवे, ऐं उन वक़्तु हिनखे उहा पॉपुलेशन खे ड्रिफ्ट करणु, उहो वरी डिवीज़न करणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो, छो त पार्टी पोइ वरी पॉपुलेशन वेंदी इनमैश थी सॼी। तंहिंजे करे उहो हिकिड़ो ॿियो थ्रेट आहे। तंहिंजे करे हाणे रिसेंटली जेको लास्ट, बल्कि हे जेको लास्ट मिडल ईस्ट जे अंदरि ही जेको कुझु थिए पियो, ट्रम्प साहिबु आयो, ही मुस्लमाननि जो अलायंस ठहियो, जेको बि थियो, प्यूटन, रशिया, चाइना ऐं ख़ासि तरह जॾहिं ईरान जी ॻाल्हि थिए थी त ईरान जे उन न्यूक्लियर डील जे सिलसिले में फ्रांस ऐं जर्मनी जो बि वॾो रोल हुयो। न हाणे फ्रांस इहे एतिरा अलामती तौर ते आहिनि इन्वॉल्व, बाक़ी उन्हनि जा पंहिंजा मसइला एॾा वधी विया। यूरोप जेको ट्रेडिशनल ओल्ड यूरोप जेको हुयो, जेको ओल्ड इम्पीरियल यूरोप जेको हुयो, उन जा जेके हाणे मौजूदा जेके बचियल मुल्क बचिया आहिनि वञी, उहे भली खणी मोनार्कीज़ हुजनि या रिपब्लिक्स हुजनि, उन्हनि में हाणे उहा ताक़त कोन्हे का, न उन्हनि जी इकोनॉमिक स्ट्रेंथ आहे एतिरी, न उन्हनि वटि मिलिट्री पावर आहे, न उन्हनि जी का एतिरी डिप्लोमेटिक रीच आहे जो हो हाणे इन्फ्लुएंस करे सघनि इंटरनेशनल। जर्मनी इकोनॉमिक पावर जर्मनी वटि आहे, पर जर्मनी जूं ग्लोबल एम्बिशन्स कोन्हनि। जर्मनी कोशिशि थो करे त कंहिं तरीक़े सां यूरोपियन यूनियन खे बचाइजे, छो त यूरोपियन यूनियन में जर्मनीअ जो जी निजात आहे कंबाइंड यूरोप में। तंहिंजे करे जर्मनी जी का वधि में वधि जर्मनी सिम्बॉलिकली डिज़ास्टर में किथे करे थो। जीअं हाणे रिसेंटली मार्केल जेका उहो माण्हुनि खे हुते अलाउ कयो, वीचारा जेके विया हितां सीरियस बीरियंस, हिकिड़ो हुन सिम्बॉलिक जेस्चर्स ॾिए थी। ऐं ॿियनि जे मुक़ाबले में हिकिड़ो व्यू त इहो आहे त वेस्टर्न वर्ल्ड में सिर्फ़ु 2 लिबरल्स बचिया आहिनि, हिकिड़ो जेको आहे ट्रूडो तव्हांजो कैनेडा जो, ऐं ॿियो एंगला मार्केल जेका आहे जर्मनीअ जी। बाक़ी ॿिया वञनि था सभु कंज़र्वेटिव थींदा ऐं सभु नेशनलिस्ट। असांजो नओं पहलवान लथो आहे इख़वान साहब फ्रांस में हाणे इहो नई फिनामिना आहे, इहा हिकिड़ी नई फिनामिना आहे ऐं इन खे ॾिसूं, छाकाणि त हिनखे मिक्स्ड वोट मिलियो आहे ऐं मूंखे लॻे थो त हे बहरहाल प्रो यूरोपियन आहे ऐं हिन जी कोशिशि इहा ई आहे त कंहिं तरीक़े सां मां जेको नेशनलिस्ट ऑनस्लॉट आयो आहे, राइटिस्ट नेशनलिस्ट ऑनस्लॉट आयो आहे, इनखे रोकिजे। पर फ्रांस जे अंदरि हाणे इकोनॉमिक प्रॉब्लम्स ॾाढा आहिनि। फ्रांस जेको आहे तंहिंजे करे एतिरो उन वटि स्पेस कोन्हे का। ॿियो फ्रांस जी सोसाइटी बि काफ़ी डिवाइडेड आहे। हाणे जेको आहे ही पोस्ट ट्रम्प जेका ग्लोबल ऑर्डर आहे ऐं चाइना जी राइज़ आहे, ऐं ख़ासि तरह इहो जेको हाणे फस्ट टाइम चाइना जेको असर्ट कयो आहे 1 बेल्ट 1 रोड जेका समिट सदाई बीजिंग में, तव्हांजे ख़्याल में इहो दुनिया जो
आलमी मंज़रनामो जेको आहे उहो कीअं था ॾिसो ग्लोबल ऑर्डर में कहिड़ी साईं ॾिसो जॾहिं बि इंटरनेशनल रूट्स ठहिया आहिनि न उन सां यकीननि दुनिया में हिकिड़ी नई शिफ्ट आई आहे। मसलन पनामा कैनाल ठहियो, में पैसिफिक ऐं एटलांटिक खे हुन जोड़ियो त उन सां हिकिड़ो तमामु वॾो इम्पैक्ट पैदा थियो ऐं उनजे करे जंगियूं बि थियूं। कुझु मुल्क जेके आहिनि उहे इनसिक्योर थिया, अमेरिकन इम्पीरियलिज़म खे ताक़त मिली, छो त पनामा ते 1890s में जेको आहे उन्हनि हिकिड़ो कब्ज़ो करे ऐं 100 साल जो उन्हनि खां एग्रीमेंट कराए वरितो ऐं पनामा जी जेको कैनाल हुयो उनजी सॼी ऑपरेशन्स ते उन्हनि जो कब्ज़ो हुयो। उन खां पोइ तव्हांखे यादि आहे स्विस कैनाल ठहियो 1867 में, उहो फ्रांस ठाहियो हुयो, यानी एंग्लो फ्रेंच हुआ जॉइंट वेंचर हुयो। उन खां पोइ कब्ज़ो रहियो उन्हनि जो। वञी 1956 में जॾहिं नासिर आयो उन जॾहिं उनखे प्राइवेटाइज़ कयो, उन ते बि जंगियूं थियूं। तव्हांखे यादि आहे त 1956 में इज़राइल, ब्रिटेन ऐं फ्रांस हमिलो कयो ऐं उन खां पोइ जेको आहे सो जनरल जेको हुयो आइज़नहावर उन जॾहिं थ्रेट कयो त उन थ्रेट जे नतीजे में हो उन्हनि पुल आउट कया पंहिंजा फोर्सिस। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसंदव त जिते जिते इहे नवां रूट्स डेवलप थियनि था उते टेंशन्स बि क्रिएट थियनि था, अपॉर्चुनिटीज़ बि क्रिएट थियनि थियूं। हाणे इंडिया इन करे ख़ुशि कोन्हे त इहो जेको सी पैक आहे इहो कश्मीर मां बि थो गुज़रे। इंडिया थो चए भई कश्मीर ते त जहिड़ो आहे, तव्हांखे चाइना खे कीअं था कश्मीर में घिरियो। पाकिस्तान इन करे ख़ुशि आहे त हाणे कश्मीर में जेकॾहिं सी पैक घिरे थो त माना हिन जो मतिलबु आहे त चाइना असां सां जेको आहे हाणे जियोग्राफिकली जुड़िजी वेंदो ऐं कश्मीर जेको आहे उहो असांजे मतिलबु त ॼण त हिकिड़ो डिप्लोमेटिक जेको फ्रंट हूंदो उन में ॼण त इनडायरेक्टली चाइना गॾु बीठो हूंदो। अहिड़े तरीक़े सां हाणे प्रॉस्पेक्ट्स पैदा थींदा त अफ़गानिस्तान में जंग ख़तमु कजे, छाकाणि त चाइना खे हाणे सी पैक जो रूट जेको आहे उहो सेफ घुरिजे, पुरअमन घुरिजे। उन लाइ उहो कोशिशि कंदो, इन्वेस्ट कंदो ऐं करे बि थो। शायदि $2 बिलियन या $1.5 बिलियन अफ़गानिस्तान में हाणे इन्वेस्ट करण लाइ कयो आहे। त अहिड़े तरीक़े सां इहो सॼो इलाइक़ो चाइनीज़ फाइनेंशियल पावर जी बेसिस ते इहो मुमकिन आहे त इन में हिकिड़ी पॉज़िटिव चेंज अचे। पर जेको असांखे साउथ चाइना सी जे अंदरि या असांखे नज़र पियो आयो जेको आहे जेको चाइना जा जेके रीजनल कन्फ्लिक्ट हुया जापान सां ऐं उनखां अलावा थाईलैंड सां हिननि सां या हो ताइवान सां, तव्हांजे ख़्याल में उहे मामला जेके आहिनि उहे ठीकु थी वेंदा? ॾिसो ताइवान जो जेसि ताईं मामिलो आहे, ताइवान जेको आहे उहो चाइना चए थो त इहो असांजो पार्ट एंड पार्सल आहे ऐं वाक़ई हिस्टोरिकली चांकाई शेक भॼी वियो हुयो, उते वञी हुकूमत क़ाइमु कई हुई ऐं 1971-72 ताईं अमेरिकन्स जेको आहे चाइना खे ताइवान खे मञींदा, चाइना खे न मञींदा हुया, जेसि ताईं हिननि जो रिप्रोचमा थियो अमेरिका सां। त ताइवान ऐं हांगकांग इहे उन्हनि जा इंटेग्रल पार्ट्स आहिनि। पर चाइना जी पॉलिसी रही आहे त चाइना थ्रू मिलिट्री मीन्स जे उहो कैप्चर नथो करणु चाहे, छाकाणि त ताइवान खे अमेरिकन सिक्योरिटी जो जेको प्रोटेक्शन आहे ऐं उन सां वॉर थींदी। ऐं चाइना जीअं मां तव्हांखे हमेशह प्रोग्राम में चवंदो आहियां त 1979 खां पोइ जेका हुनजी बॉर्डर वॉर थी वियतनाम सां ऐं वियतनाम खां मोचड़ा खाधा हुई, उन खां पोइ चाइना अॼु ॾींहं ताईं कोशिशि कई आहे त कंहिंसां का झड़प न थिए, को जहिड़ो न थिए। यानी 79 खां वठी अॼु 2017 आहे, असां पाक चाइना दोस्ती ऐं असांजा प्राइम मिनिस्टर ऐं प्रेसिडेंट हर हफ़्ते भॻा वेठा आहिनि चाइना, पर चाइना खां हुननि सिखियो कुझु कोन्हे। मतिलबु रीजनल कॉन्फ्लिक्ट खे चाइना रिज़ॉल्व करे सघे? चाइना कॾहिं बि मिलिट्री मीन्स इस्तेमालु न कंदो, छाकाणि त चाइना खे ख़बर आहे साउथ चाइना सी में अमेरिकन बेड़ा अची विया, ईअं लॻो न, इहो पोस्चरिंग आहे न। इहो इंटरनल पॉलिटिक्स आहे। अमेरिका में इलेक्शन्स थियण वारियूं हुयूं, सॼो उहो जेको बि डेमोक्रेटिक जेको प्रेसिडेंशियल कैंडिडेट हुई माई, उनखे हिकिड़ो ॾिसो न ओबामा हुयो हुते वेठो हुयो ऐं ओबामा चाहे पियो त हिकिड़ो, छो त ओबामा ते इल्ज़ाम इहो हुयो त ओबामा हिकिड़ो लैक लस्टर उनजो फॉरेन पॉलिसी हुई, तंहिंजे करे ओबामा थोरो इहो पोस्चरिंग कई। उहो मिड़ई छा हो, बेड़ा गुज़रिया मथां जहाज़ वहाज़ गुज़रिया, उन खां पोइ थियो त कुझु कोन। सो आई डोंट थिंक द चाइना विल एवर रिज़ॉर्ट टू यूज़िंग मिलिट्री मीन्स फॉर रीजनल हेजमनी और फॉर रीजनल स्ट्रेटेजिक गेन्स। चाइना इंटरनेशनली करे सघे थो न, चाइना जो जेको सॼी इन्वेस्टमेंट आहे उहा इकोनॉमिक ऐं कमर्शियल ऐं हाणे जेको नओं जेको हिन जी प्रेसिडेंट शी जी जेका
स्ट्रेटजी आहे उहा इहा आहे त तव्हां जोग्राफी इस्तेमालु कयो, पुराणी जेको सिल्क रूट हुयो उनखे पैदा कयो, छाकाणि त तव्हां अलायंसिस बि ख़तमु करे सघो था, तव्हां ट्रेड एग्रीमेंट्स बि ख़तमु करे सघो था। जीअं हाणे ट्रम्प निकिरी वियो ट्रेड इन मां, पर न जेको इहो एशिया पैसिफिक जो हाणे, पर उहो त चवे त जोग्राफी जेका आहे उहा इनसेपरेबल आहे, तंहिंजे करे थ्रू जोग्राफिक तव्हांजी जेका आहे इंटीग्रेशन उहा लास्टिंग आहे। वक़्फ़ो वठूं था, वक़्फ़े खां पोइ वठी अची मुल्की मंज़रनामे ते गुफ़्तगू कंदासीं। नाज़रीन वठूं था वक़्फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था असां गॾु। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाइण गुफ़्तगू कयूं था मुल्क जे सियासी मंज़रनामे ते, जिते नज़र अचे थो त मुख़्तलिफ़ शयूं, मुख़्तलिफ़ ख़बरूं, मुख़्तलिफ़ जेको आहिनि मामला जेके आहिनि अॻिते वधनि था, पर बजट बि पेश थिया आहिनि, पंहिंजो JIT जी प्रोसीडिंग्स बि हलनि पियूं, पर जेको मुल्क जे आम माण्हू जी ज़िंदगी आहे या मुल्क जो आम माण्हू जी जेका मुआशरती ज़िंदगी आहे या इक़्तिसादी ज़िंदगी आहे या मुल्क जे अंदरि लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल या आम माण्हू खे या कानून जी बालादस्ती वारा जेके सुवाल आहिनि उन्हनि ते छो पेशरफ़्त नथी थिए ऐं उन जे लाइ असांखे छा करिणो पवंदो ऐं उहो किथे किथे असां जेको लेक था कयूं या खोट थिए थी जंहिंजे करे इहे सभु शयूं नथियूं थियनि। इन बुनियादी नुक़्ते ते जेको प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं असां सां गॾु मुल्क जा मारूफ़ दानिश्वर ऐं नामियारा एनालिस्ट जनाब एडवोकेट शाह वस्तो साहब आहिनि। अचो त गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। शाह साहब, केस थियनि था, धरना थियनि था, जलसा थियनि था, तक़रीरूं थियनि थियूं, बजटूं पेश थियनि थियूं, पॉलिसियूं ॿुधायूं वञनि थियूं, तरक़ी जा तराना वॼनि था, पर वरी जो हीअं ॾिसूं था हेठि माण्हुनि ॾे त 84% माण्हुनि खे पीअण जो पाणी कोन्हे, 70% ॿार जेके आहिनि उहे मैट्रिक ताईं नथा पहुची सघनि, 2.25 करोड़ ॿार जेके आहिनि उहे स्कूल में दाख़िल कोन था थियनि, उनखां पोइ जेको आहे 60% माण्हू जेको आहिनि उहे पॉवर्टी खां हेठि लाइफ ज़िंदगी गुज़ारनि था पिया। मतिलबु छा, मतिलबु इहो सॼो जेको आहे टीवीनि ते ऐं हिननि ते वॾा वॾा स्पेस, कॾहिं सुप्रीम कोर्ट वठी वञे थी, कॾहिं अॼु इमरान ख़ान वठी वियो, हे ज़रदारी साहिब जो बयानु अची वियो, नवाज़ शरीफ़ जो बयानु अची वियो, हे साईं जेको आहे इन्हनि सभिनी शयुनि जो छा मतिलबु? साईं ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो असां सां जेको वॾो वेधन थी आहे, जेका असां सां ट्रेजिडी थी आहे, असां ब्लाइंडली जॾहिं खां वठी इहो जेको ऑनस्लॉट आयो आहे न कम्युनिकेशन रेवोल्यूशन, असां ॻंढिजी विया आहियूं वेस्टर्न वर्ल्ड सां, असां वेस्ट वर्ल्ड थी विया आहियूं न, सॼी दुनिया असांखे मतिलबु जेको असां ॾिसूं था दुनिया जो जेको असांजो प्रिज़म जेको आहे उहो वेस्ट आहे। असां टपड़ उन्हनि जा था इस्तेमालु कयूं, उनजा मर्चेंडाइज़ उन्हनि जा था इस्तेमालु कयूं, उन्हनि जी सॼी जेका कल्चरल जेको बि जेको इन्फ्लुएंस आहे वेस्ट जो आहे। वेस्ट में कल्चरल इन्फ्लुएंस अॼुकल्ह तव्हां ॾिसो रमज़ान जो महीनो आहे, जिते किथे सभीलूं लॻियूं पियूं, न उहो त हाणे मोमेंटरी आहे। मां जेका ॻाल्हि थो कयां त वेस्ट में पहिरियों बि असांजो डिस्कशन थी चुको आहे त वेलफेयर स्टेट घणो एब्ज़ॉर्ब थी करे वञे, सोशल जेको कन्फ्लिक्ट आहे, ऐं वेस्ट में जेको ब्लू कॉलर जेको लेबरर जेको आहे उहो हरूभरू एॾी पसमानदगी जी ज़िंदगी कोन थो गुज़ारे जेको 19th सेंचुरी में जंहिंजे करे कार्ल मार्क्स ऐं इहो जेको सोशलिस्ट रेवोल्यूशन जेको दौर पैदा थियो या जंहिंजे करे शिकागो जा शहीद थिया। असां वटि त बिल्कुलु उबतड़ आहे न, उते तबक़ाती जेकॾहिं जदोजहद मर्ज करे वई आहे उन्हनि जे डेमोक्रेटिक वेलफेयर ऐं सोशल सिक्योरिटी जे पॉलिसीज़ में, ऐं उन्हनि जी जेकी बाय पार्टीज़न जेके ऐं प्लस मीडिया जो जेको ज़ोर आहे, प्लस उते तमामु घणा जेको प्रेशर ग्रुप्स आहिनि जेके पंहिंजे हवाले सां लेजिस्लेशन्स करे, उनजे बावजूदि बि तव्हां ॾिसो त ट्रम्प जो जेको अचणु आहे उहो बज़ाते ख़ुदि हिकिड़ो एंगर हो जेको माण्हुनि खे त पहिरीं लीड्स असां सां धोखो करे विया आहिनि। 1% जेको आहे उहो अमेरिका जो 40% 50% जेको वेल्थ हुई उहा 1% वञ था, बल्कि 60%। त उनजो रिएक्शन तव्हांजे साम्हूं अची वियो त माण्हुनि इरेशनली चयो त भई ठीकु आहे, इन क्लास खे जेको मुस्तक़िल हिकिड़ो डायनेस्टिक
पॉलिटिक्स शुरू थी वई हुते, इनखे ख़तमु कयो, भली नओं माण्हू अचे, पोइ कहिड़ो बि अची वञे, पोइ ट्रम्प खे आंदो। असां वटि त ईअं कोन्हे, असां वटि त तबक़ाती हक़ीक़त जेका आहे वञे पई अञा वधीक शिदत ऐं हिकिड़ी अहिड़ी सूरत अख़्तियार कंदी जो हिते सिविल वार थी लॻे। हिते सिविल वार आहे, उनखे खणी तव्हां अनफॉर्चुनेटली मज़हबियत में ऐं फ़िरके वारियत में उनजो हिकिड़ो इज़हार पैदा थी वियो आहे, पर उनजा जेके रूट्स आहिनि उहो त गुरबत आहे, ज़िलत आहे, पसमांदगी आहे ऐं जेको स्टेटलेसनेस आहे, रियासत जो हुजण जे बावजूदि को इफ़ेक्ट कोन्हे। माण्हू इन जे करे उन जे ख़िलाफ़ु निकिरी बीठा आहिनि। हाणे थियो छा आहे जो गुज़िरियल 20 सालनि खां वठी जेका पॉलिटिक्स थोरी घणी असांजी तबक़ाती हुई, जंहिंमें पीपल्स पार्टी थोरो घणो रोटी कपिड़ा मकान जो ड्रामो कंदी हुई, उहो बि थी वियो आहे ख़तमु। उहे ख़तमु थी विया, ख़तमु थी विया। मतिलबु त असां वटि जेके ट्रेड यूनियन्स हू ख़तमु थी वियूं, असां वटि पेजेंट्स जूं जेके एसोसिएशन्स हूअ ख़तमु थी वियूं, उनखे क्रश कयो वियो, ख़तमु न थी वियूं, क्रश कयो वियो। उहे सबब मौजूदु आहिनि, उन्हनि सबबनि जे करे, उहो सबबनि जो जेको सदेबाब न थियण जे करे उहे सबब मुख़्तलिफ़ रुख़ अख़्तियार करे विया आहिनि एक्सट्रीमिज़म जा। मुख़्तसिर ॻाल्हि जेका मां तव्हांजे सवाल जो जवाबु ॾियां त ईअं छो आहे, उनजी वजह इहा आहे त जेको ग़रीब माण्हू आहे, जेको 60-70% आहे, उनजी का रिप्रेज़ेंटेटिव पॉलिटिकल पार्टी कोन्हे। हे सभु इलीट्स आहिनि, हिन सभु इलीट्स जो कॉमन गोल आहे, इमरान ख़ान समेत हिननि कॾहिं बि स्टेटस को खे हिकिड़े कॉस्मेटिक एंटी करप्शन ऐं तव्हांजो साईं रीजनल डेवलपमेंट ऐं साईं इहे सी पैक जा नाला ॼणो अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करे, जेका ग्राउंड रियलिटी आहे, जेको वर्किंग क्लासिस जा, लोअर मिडिल क्लास जा जेके इकोनॉमिक, सोशल ऐं कंहिं हद ताईं पॉलिटिकल जेके इशूज़ आहिनि, उन्हनि खे रिज़ॉल्व करण लाइ मूंखे तव्हां ॿुधायो त केतिरे अरसे खां तव्हां कॾहिं ॿुधो आहे त गुरबत जो नालो आयो हुजे कंहिंजे वात ते? ग़रीब माण्हू मां न ॿुधो आहे कॾहिं। इहो ग़रीब जो लफ़्ज़ ई निकिरी वियो आहे। बसि फाथी आहे अची आहे करप्शन, फाथो आहे अची जेको आहे इहो तव्हांजो टेररिज़म, सीपैक, अॼुकल्ह सीपैक। हाणे जॾहिं तव्हां लोअर मिडिल क्लास, वर्किंग क्लासिस जेके सॼे मुल्क खे हलाइनि था, जेके 50-54 डिग्री सेंटीग्रेड ते बि अलाह जो नालो वठी उस में निकिरी था पवनि, गॾा था हलाइनि, जेको आहे सो मथे ते तगारी था खणनि ऐं ॿाहिरि वेही रोड ते वेही जेको आहे वीचारा पोरियो था कनि, उहे था मुल्क खे हलाइनि। पर छा इहा रियासत ईअं हलंदी? हले थी, इहा रियासत हले थी। हे तव्हांखे हलंदे नज़र थी अचे? तव्हां सिर्फ़ु इहो तसवुरु कयो त ख़ुदा न ख़ासि। मां कल्ह हिकिड़े जज सां वेठो हुयुसि, मां जज साहिबु रिटायर्ड जज आहे नासिर असलम ज़ाहिद साहिबु। मूं हुन खां पुछियो त मुंहिंजो जस्टिस साहिबु, तव्हां जॾहिं बहसियत जज जे तव्हां वेंदा हूंदो पंहिंजे ऑफिस खां घर, घर खां ऑफिस, छा तव्हांखे नज़र न ईंदो हूंदो त जेको चौकनि ते ॿार जेके आहिनि उहे पिननि था? मुंहिंजो तव्हां पोइ इहा जुडिशरी मुंहिंजो छा थी करे जेको सूओ मोटो हेॾा वरितासीं? साईं मुआज़रत सां जज साहिब बि ॿिन्ही तरफ़नि खां ब्लाइंड हणी, ॿिन्ही अॻियां पोयां उन्हनि खे गाॾियूं आहिनि रेंजर्स जूं या पुलिस जूं, ईअं हवा वाचूड़े वांगुरु जेको आहे कोर्टनि में था हलिया वञनि। उनखां पोइ कोर्टनि में वञी वेहनि था, एयर कंडीशन कोर्ट्स में, उनखां पोइ चैम्बर में, ऐं हुननि जी सोशल लाइफ बि महदूद आहे। तंहिंजे करे मां इलेक्ट्रॉनिक मीडिया मुल्क में उहो त हर शइ तव्हांखे ॾेखारे थी, पर उन चौकनि ते छा पियो थिए। हाणे पहिरियों दफ़ो तव्हां का शइ ॾिसंदव को मर्डर थींदे त तव्हांखे शायदि निंड बि न ईंदी, पर जेकर तव्हां रोज़ थींदे था ॾिसो त तव्हांजे लाइ त इहो का ॻाल्हि ई कोन्हे न। भला मूंखे ॿुधायो, कराचीअ में चीफ जस्टिस खां वठी, यस, चीफ जस्टिस खां वठी, सिंध जो चीफ जस्टिस खां वठी गवर्नर, कोर कमांडर सभु रहनि था न। कराची में 84% माण्हू पाणी जेको पीअनि पिया उहो सीवरेज मिक्स पाणी हुयो न। इहो हक़ीक़त आहे न। छा थियो? अञा बि आहे। मतिलबु मां जेका ॻाल्हि थो कयां त छा रिएक्शन आहे? तव्हांखे हिकिड़ो जेकॾहिं कंहिं गंदो को लॻी वञे कतिरो बि जो कपिड़नि खे, त तव्हां लाइ चओ त निमाज़ जाइज़ कोन्हे असांजी, कपिड़ा चेंज करे अचां। हिते हालति इहा हुई त तव्हांखे इन गंदे पाणीअ सां असां ज़िंदगी था गुज़ारियूं, तौड़ बि नथा था कयूं, पीऊं बि इहो था। ऐं हाणे त को हिन ते को मतिलबु हिकिड़ो मिसाल थो तव्हांखे मां ॾियां त
जॾहिं इनसेंसिटिविटी जी इहा हालत थी वञे त तव्हां गटर जे पाणीअ सां तड़ुकण लाइ बि चओ त भई ठीकु आहे हाणे यार हलणु ॾिस, त तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो? त इलीट जेको आहे, छो त इलीट खे इहा ख़बर आहे, उन में सभु इलीट शामिल आहिनि, ब्यूरोक्रेटिक, जुडिशियल, पॉलिटिकल, मिलिट्री, सभु इलीट शामिल आहिनि। हुननि खे ख़बर आहे त भई हिकिड़ी सर्टेन लेवल ते त असां जेको आहे मामले खे बरक़रार रखंदासीं, पर उन खां अॻिते वेंदासीं त पोइ असांजे हथ मां ॻाल्हि निकिरी वेंदी। तंहिंजे करे उन एजेंडा ते कोई नथो वञणु चाहे। प्रॉब्लम सॼो इहो आहे, उन एजेंडा ते, उहा रेवोल्यूशनरी एजेंडा, उहा ट्रांसफॉर्मेशनल एजेंडा, भला मूंखे तव्हां ॿुधायो मुंहिंजी ख़्वाहिश छा आहे? ख़बर अथव मुंहिंजी ख़्वाहिश छा आहे? मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त मां सिंध में जेके लखे एकड़ ज़मीन आहे जेके लीज़ जे नाले में वठी वेठा आहिनि, भोतार सरकारियूं जेके फॉरेस्ट जूं ज़मीन आहे, कचे जूं ज़मीन आहे, ऐं उहे हिननि जो वाहिद पॉलिटिकल बेस आहे, उहे अलॉटमेंट सॼा कैंसिल थियनि। जेकॾहिं अलाह मूंखे हिमत ॾिनी त मां सुप्रीम कोर्ट में इहो केस खणी वेंदुसि ऐं सिंध जो मुक़दर बदिलजी वेंदो। छाकाणि त इहे लखा एकड़ ज़मीन जेका आहे, जेका हिननि टिका पंजा करे लीज़ कराए छॾी आहे, इहा लीज़ सॼी इलीगल आहे। पर मूंखे ख़बर आहे त असांजे कोर्टुनि जो छा हाल आहे, छाकाणि त इहो ऐलान जंग हूंदो सिंध जे सभिनी दादागीरनि जे ख़िलाफ़। छा उन ते कोर्ट बीहंदी मूंसां? हिकिड़ी लेवल आहे न। ॾिसो ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हां स्टेटस को खे ख़तमु नथा, न पर हो त ॾिसो इहा त वॾी ॻाल्हि आहे जेका तव्हां कयो था पिया। हिननि हिकिड़ो शहर आहे कराची, चाइना कटिंग जूं ॻाल्हियूं रोज़ था ॿुधूं। हर को माण्हू चए थो असेंबली जे फ्लोर खां वठी ऐवाननि पंहिंजो इक़्तिदार जे ऐवाननि खां वठी कोर्टुनि जे साम्हूं बि हर को चाइना कटिंग, सुप्रीम कोर्ट जी हेयरिंग में चाइना कटिंग। हिकिड़ी जाइ ते बि उहो जेको चाइना कटिंग वारा प्लाट उहो न कयो त बाबा हे जेको तव्हां ग़लति कमु कया आहिनि, इहे वापसि जेको एम्यूनिटी प्लाट्स खे बहाल था कयूं, किथे न थियो। इन जे करे जो मां तव्हांखे जीअं गुज़ारिश कई त तारीख़ में जेका क्लास स्ट्रगल आहे, भली तव्हां चओ त साईं क्लास स्ट्रगल हिकिड़ो फिक्शन हुयो जेको फेल वियो आहे, किथे फेल वियो आहे? क्लास स्ट्रगल जे करे यूरोप जिते बीठो आहे, इहो क्लास स्ट्रगल हुई न हुते। क्लास स्ट्रगल जे करे मजबूरन यूरोप खे वेलफेयरिज़म, जेका वेलफेयर स्टेट पैदा थी, जेका छिती हिकिड़ी बर्बरियत हुई, जेका आमरियत हुई, चाइना में तुंहिंजो उलट थियो। चाइना सां चाइना में क्लास स्ट्रगल जेको आहे उते मज़दूरनि जी खे रिप्रेशन जे लाइ हिकिड़ी पार्टी। चाइना जो प्रॉब्लम इहो आहे, चाइना अॼु बि अधरंगे जी बीमारीअ में आहे। अॼु बि 50% चाइनीज़ जेको आहे उहो पॉवर्टी में थो रहे, या घटि में घटि तमामु घणो पसमानदगी ज़िंदगी थो गुज़ारे। चाइना जीअं असांखे अमेरिका जे वीज़े जी ज़रूरत पवंदी आहे, उतां जो ॿाहिराड़ीअ जे माण्हूअ खे परमिट जी ज़रूरत पवंदी आहे शहरनि में अचण लाइ, रहण लाइ। जेसि ताईं परमिट कोन्हे हुनखे नौकिरी कोन मिलंदी। चाइना त जंहिं आर्टिफिशियल सिस्टम, अच्छा चाइना में का जमहूरियत कोन्हे, त कॉस्ट पे था कनि न हो, त केरु थो चए चाइना को आइडियल मुल्क आहे? चाइना जी त मजबूरी आहे, चाइना खे ख़बर आहे। तव्हां चओ था क्लास स्ट्रगल जे नाले ते उनजे बावजूद बि चाइना जे अंदरि वॾी क्लास स्ट्रगल थी, माओ जो लॉन्ग मार्च, ॾिसो चाइना जी क्लास स्ट्रगल नतीजे में जिते जॾहिं डेंग जियाओपिंग ताईं जेको चाइना पुगी, क्लास स्ट्रगल जे खां पोइ पुगी। ठीकु आहे, कल्चरल रेवोल्यूशन में वॾा ज़ुल्म थिया, पर बेसिक करेक्टर त चाइना जो क्लास स्ट्रगल जो ई करेक्टर रहियो आहे न। इंडिया ॾिसो तव्हां, उते बि तव्हांखे अॼु बि जेको आहे तमामु घणो उते तव्हांखे लोअर मिडिल क्लासिस जा माण्हू जेके ऑर्गेनाइज़ड आहिनि, उते यूनियन्स आहिनि, उते तव्हांजो ट्रेड यूनियन्स आहिनि, उते पेजेंट्स जूं जेको आहे तमामु, हालांकि उते बि प्रॉब्लम्स आहिनि, उते बि ज़ात पात जो अञा बि मसइलो आहे। पर उनजे बावजूदि साउथ इंडिया जिते इहो सभ खां वॾो मसइलो हूंदो हुयो ज़ात पात जो, उहो हाणे आहिस्ता आहिस्ता इमर्ज थो करे। साउथ इंडिया जेको आहे नॉर्थ खे ई मारे वियो आहे एजुकेशन में, टेक्नोलॉजी में, ख़ासि तौर ते जेको इंटरनेशनल जेका इन्वेस्टमेंट थी थिए, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट थी थिए। त इन जे करे जो हुननि पंहिंजे सभिनी तबक़नि जी पॉलिटिकल रिप्रेज़ेंटेशन खे सप्रेस न कयो आहे। हिते तव्हां सिंध जी ॻाल्हि कयो त चई सिंधू देशी आहे, गुम थी वेंदो। तव्हां जेकॾहिं हिते कंहिं ग़रीब जी ॻाल्हि कयो त साईं हे त जेको आहे सेबुटियर आहे, हे त स्टेट जे ख़िलाफ़ु, हे त सरमाएदारनि जे ख़िलाफ़ु जेके इन्वेस्टमेंट था कनि, नेशनल बुर्जुआ उनजे ख़िलाफ़ु जेको आहे हे त बग़ावत थो करे। ब्लॉगर्स खे बर्दाश्त न करे सघियासीं। जेको का थोरी हिकिड़ी जाइज़ जेको फेयर कमेंट जेके चवंदा आहिनि उहो थो करे, उनखे तव्हां खणी था वञो। असां त मासूम न्याणी हुई सबिन महमूद खे असां बर्दाश्त न करे सघियासीं। ॾिसो न हाणे इहो अहिड़े क़िस्म जी सोसाइटीअ में तव्हां कीअं था, पोइ छा आहे त मथी लेवल ते जेको इलीट आहे, कल्ह हिकिड़ी पार्टीअ में हुयो सर्कस लॻी पई, हाणे जुमा बाज़ार आहे न असांजी पॉलिटिकल सिस्टम।
हाणे तव्हांजे लाइ हिन वक़्तु ॾिसो था त भई हिन में हिन नाउमीदी आहे न नाउमीदी कोन्हे ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायांव नाउमीदी कोन्हे नाउमीदी कोन्हे नाउमीदी ॾिसो ॻाल्हि ॿुधो हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे चवंदुसि या त जेकॾहिं असांजो इलीट इन सॼे टिके पंजे खे जेकॾहिं हलाइण जी कोशिशि कंदो रहियो त पोइ इहो इलीट बि कोन बचंदो छा थींदो इहो ई थींदो मां नथो चवणु चाहियां इहो थींदो न जीअं फाटा में मलिक हलाए हलाए पाकिस्तान जेको हाणे अची विया रेडियो मुला रेडियो वारा अची विया पोइ छा असरु थियो ॿुधायो सोसाइटी एज़ अ होल त तबाही अञा वधीक चवां थो न साईं जॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जूं हरकतूं बंदि न कंदो हाणे छा थियो आहे तव्हांजे नंढनि शहरनि में त जेके मदरसा आहिनि उहे त आहिस्ता आहिस्ता शहरनि जे कल्चरल लाइफ खे सोशल लाइफ खे कंट्रोल करणु शुरू करे छॾियो अथऊं न शिकारपुर में त आहे मुख़्तलिफ़ शिकारपुर त लिबरल शहर हो तंहिं करे वधीक तूं यादि अचे तव्हां लाड़काणे लाइ वञो तव्हां हितां कराचीअ मां निकिरो ॿिन्ही तरफ़नि खां तव्हांखे शुरू थी वेंदा सेमिनरीज़ मदरसा स्ट्रेटेजिकली लोकेटेड आहिनि तव्हांखे कट ऑफ करे सघनि था पूरे मुल्क खे त ॻाल्हि आहे त जेके तव्हांजा ख़तरनाक एजेंडाज़ आहिनि तव्हां सम्झो था त तव्हां ॿियनि सां खेॾी सघो था तव्हां त न खेॾंदा ॿिया मुल्क असांजूं त वल्नरेबिलिटीज़ बि ॾाढियूं आहिनि अलाह पनाह ॾे ॿुधो अलाह पनाह ॾे जेकॾहिं असांखे 2 महीननि जो 2 महीना बि असां ते जेकॾहिं सैंक्शन लॻी था वञनि कंहिं बि वजह जे करे वे फॉरवर्ड इहो आहे त जॾहिं तव्हांखे अहिड़े क़िस्म जा चैलेंजिस साम्हूं अचनि था मां हमेशह चवंदो आहियां पोइ असांखे पंहिंजे पंहिंजे सघ मुताबिक़ पंहिंजे पंहिंजे ज़मीर मुताबिक़ पंहिंजे पंहिंजे शऊर मुताबिक़ ॻाल्हाइण जो टाइम न आहे पोइ निकिरो मैदान ते जेकॾहिं तव्हां सम्झो था स्टेक होल्डर आहियो त पंहिंजी तव्हां स्टेक होल्डिंग कयो सिंसियरिटी सेमिनार में तकरीर करे अचो वञी करे पोइ न उहो त भली कयो पर उन सां थींदो छा ॿुधायो कल्चर डिपार्टमेंट खे हिननि एंटरटेनमेंट जो ज़रियो बणाए छॾियो आहे 5-6 कलाक तव्हां गाना बजाना ॿुधी घर हलिया वञो तबाही ऐं बर्बादी उहा हले थी पई तव्हांजी हेरिटेज वञे थी ख़तमु थींदी इहो थी वियो आहे कल्चर डिपार्टमेंट तव्हांजी रोल प्ले करे हर माण्हू सही दुनिया जी तारीख़ ते इहो थी ॿुधाए त जेके माण्हू ॻाल्हाइनि था रोल केयर प्ले मिसाल त रोल त आहे पीपल्स पार्टी पंहिंजो रोल प्ले पई करे सही पीपल्स पार्टी त हाणे पीपल्स पार्टी डिकेडेंस जो शिकार आहे जलाल महमूद शाह ताज़ो मिलियो आहे सां पंहिंजो बलोच अॻवान सां अख्तर मंगल साहब सां उहो पंहिंजो रोल प्ले पियो करे उनमें जेको रोल प्ले नथो करे ॾिसो तव्हां पंहिंजी पॉलिटिक्स जेको पॉलिटिशियन आहे उहो पंहिंजे पॉलिटिक्स खे रिव्यू करे सभ खां वधीक ज़रूरत आहे त असां वर्किंग क्लासिस सां हारियुनि सां लोअर मिडल क्लास सां पंहिंजी पॉलिटिक्स जोड़ियूं अनफॉर्चुनेटली असांजा नेशनलिस्ट हुजनि असांजा जेको मेन स्ट्रीम पॉलिटिक्स आहे इलीट्स चओ वॾेरो त ख़ैर उन मां तवका करे नथी सघिजे या जेको सरमाएदार आहे शहरी उन मां बि तवका नथी करे सघिजे का हिन वक़्तु अहिड़ी पॉलिटिकल पार्टी कोन्हे जेका इन शइ खे महसूसु करे इन शइ जो अदराक करे इन शइ जी मंझता करे त बाबा जेको पावर जेको आहे उहो त वर्किंग क्लासिस वटि आहे ऐं तारीख़ में जेको फीथो फिरण वारो आहे जहिड़ो करण वारो आहे मरण वारो आहे मारण वारो जेको आहे उहो इहो क्लास आहे मिडिल क्लास त जेको आहे तव्हांखे ख़बर आहे त 5 मिंट बिजली बंदि थी वञे त साह थो मुंहिंजो त एयर कंडीशन बंदि थी वई आहे सो इन जे करे असांजी पॉलिटिक्स में तेसिताईं तब्दीली न ईंदी जेसिताईं जेको रेचिड ऑफ द उहो त क्लास जेको आहे असांजे जेको आहे हर भुतार उनखे पंहिंजे ॾिसो न पलीजे साहिब कंहिं ज़माने में तव्हांखे यादि आहे हर इलाइक़े जो भुतार सां उहो क्लास मिलियल आहे त इन लाइ तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी न सघनि प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो पंहिंजे मेज़बान फयाज़ नाइच खे इजाज़त सदाईं गॾु